हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी। तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो। हर को आए हिते अकेलो, हर को आए हिते अकेलो। तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो। हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी। पप्पा चाय। अरे ऋतु अच पुट अच। पप्पा ही वठो चाय। कीअं ई पुट? पप्पा असां ही वण हितां उखाड़े पुठियां वारे बगीचे में लॻायूं था। पुट ही वण 4-5 साल पुराणो आहे, हाणे कीअं उखड़ंदो? अगरि उखड़ी बि वियो त नई जॻह ते नए मिटीअ खे कीअं बर्दाश्त कंदो? किथे मुरझाइजी त कोन वेंदो? पप्पा हिकु ॿियो बि त वण आहे तव्हांजे अंगण जो, नए परिवार में वेंदो, नई मिट्टी, नई खाद। छा सही मात्रा में रोशनी मिलंदी तव्हांजे पौधे खे? तव्हां त सिर्फ़ु 4-5 सालनि जी ॻाल्हि करे रहिया आहियो। ही त 22 साल पुराणो वण आहे, पुराणो आहे न। पुट अहिड़ी शक्ति सिर्फ़ दुनिया में नारी वटि आहे। नारी हिकु कल्प वृक्ष मिसल आहे। ही पौधो न सिर्फ़ नए परिवार में ढलंदो आहे, बल्कि ख़ुदि नए माहौल में ढलिजी ॿियनि खे सभु कुझु ॾींदो आहे, सॼी उमिरि ॿियनि लाइ जीअंदो आहे। ऋतु जश ॾाढो सुठो छोकिरो आहे, ॼातल सुञातल आहे, हू तोखे ख़ुशि रखंदो। अॼु शाम जो तुंहिंजी मंगणी आहे, तोखे का तकलीफ़ त कोन्हे? जयेश ॾिसण नथो अचे, किथे आहे? बस हिते ई हूंदो। कंहिंखे पई ॻोल्ही मैडम? किथे पिया घुमो? दादा एक माज़ा एक सोडा दीजो। वठो बेटा।
हल रितु हाणे मां वञा थी, पोइ मिलंदासीं। बाय। बाय। रितिका तो अॼु अख़बार ॾिठी आहे? न छो का ख़ासि ॻाल्हि आहे? हिन अख़बार में पंहिंजे नाटक जो फोटो फ्रंट पेज ते छपियल आहे। ओ वाओ, ॾिसां त। ॾिस कीअं न तूं अनारकलीअ जे वेस में चमकी रही आहीं। जयेश, तूं बि त शहज़ादे सलीम जे वेस में चमकी रहियो आहीं। सच पुछ रितु, असां ॿिन्हिनि इहो ऐतिहासिक नाटक करे अनारकली ऐं सलीम जे किसे खे नए सिर जारे छॾियो आहे। मूंखे लॻे थो सची मोहबत रुगो अनारकली जी, जे मरण ताईं निभाई। छो सलीम कोन निभाई? अनारकलीअ जे बदिरां जे सलीम खे जीअरे दफ़नायो वञे हा त उहा सॼी उमिरि सलीम जी यादि में जोॻियाणी बणिजी गुज़ारे हा। पर सलीम जहांगीर बणजण बैदि नूर जहां जी मोहबत में खोइजी वियो। मर्दनि जी मोहबत ते कहिड़ो एतबार। सलीम ऐं अनारकली भले ई पाण में गॾिजी न सघिया, पर यादि रख रितु, दुनिया जी का बि ताक़त तोखे मूंखां जुदा नथी करे सघे। मां तख्तो ताज दुनिया ऐं दौलत मोहबत मथां ठुकराए छॾंदसि, पर वाह 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 वाह, छा त डायलॉग आहे। मनु मामा अची विया तव्हां? रितिका ये मुंहिंजा मनु मामा आहिनि। ॿियो मामी कान आई? बेटा छा कयूं, मामी दीनो के पुट जाओ। अच्छा। हाँ तो मामी जामनगर वही है उते। अरे वाधायूं वाधायूं। शादी ते जरूरी ना थी पुट, तुझी शादी ते जरूरी ना थी। अरे गरीब पुट कीअं आई? बस मजे में साहब मसर कीअं आयो? बस बस महंगी ये मजे में। हां नमस्ते ॾाढी सुठी वेंदी अथई, जोड़ी त ॾाढी सुठी हुई लॻी। सुठी आहे न, मां पसंदि कई आहे। Rock the disco. Jam the nightclub, rock the disco. चांदी
वाओ, हाणे तुंहिंजी सगाई बि थी वई अथई। हाणे तुंहिंजी शादी बि जल्दी थियण वारी हूंदई। हाँ हाँ, बस तैयारी आहे। चलो बाय। ओके जय, तो मिलेगा। बाय बाय। मिस्टर जयेश, कहिड़नि ख़्यालनि में आहियो? ओ रितु, हीअं ॾिसी वैसे बि मुंहुं फेरे था वञो। मूं न ॾिठो तोखे। हलो हलो त पहिरीं लाइब्रेरी में हली ॻाल्हायूं था। छो कुछ कम हो सर? छो कम हो छा? अॻे त मूंसां मिलण जी वजह त ॻोल्हींदा हुआ, ऐं हाणे सिक पूरी थी वई। अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। त पोइ तव्हांजे वकील में कमी छो पई पसां? हिकु ॻाल्हि चवई। हिकु न ॿ चओ। हिकु त कंहिंखे गार बि न ॾिबी आहे। छा चई? वरी चओ, वरी चओ। होलीअ जो चर्चो वरी वरी थोड़ी कबो आहे। होलीअ ते त तुंहिंजे माइटनि सार बि न लधी, बसि 2 किला गिहर ॾियारे मोकिलियाऊं। अच्छा, त इहा ॻाल्हि आहे सलीम साहिब जी नाराज़गीअ जी। ख़बर अथई, सभु दोस्त ऐं अज़ीज़ पुछ पिया कनि त शहर जो शहर में होलीअ जे ॾिण ते नाठीअ खे घुराइनि बि कोन। पप्पा जी त ॾाढी मर्ज़ी हुई, पर मम्मीअ जलेंसि। शादीअ खां अॻु में नाठी सावरनि जी चोट होरांगे, इहो चङो सुण न आहे। मम्मी, अॼु कॉलेज में जयेश गॾिजियो हो। चए पियो बसि होलीअ ॾिणु 2 किलो गिहर ई मोकिलिया अथव। पुट, जेसीं ताईं शादी थींदी आहे तेसीं ताईं नंढी वॾी ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। BSc फर्स्ट क्लास में पास थियण जो लख लख वाधायूं हुजनव। तोखे बि BA फर्स्ट ऑनर्स में पास थियण जी घणी मुबारकूं। हल त पाण विजिटिंग रूम में हली ॻाल्हियूं कयूं। हाश, आई एम वेरी हैप्पी। रिजल्ट अची वियो। रितु, मां ईअं सोचा पियो त अॻिते पढ़ाई जारी रखिजे। भाई, मूंखे त हाणे हाउस वाइफ बणजण जी तयारी करणी आहे। कल्ह ई अख़बार में पढ़ियो त वधीक पढ़ाई लाइ यूरोप में स्कॉलरशिप मिलंदी आहे। पर हिते इंडिया में बि सभु बंदोबस्त आहे। पर विलायती डिग्री सां मुर्तबो वधे थो, मुर्तबो। हाँ साईं, विलायती क़बर बि हितां जी कोयल खां भली। मूंखे त तुंहिंजी मुहावरे वारी ॿोली कॾहिं कॾहिं सम्झण बि न ईंदी आहे। मूं थे चयो विलायत वञण जी सोचो था, इहे न थिए मोटने उतां खां विलायती गुॾी गिले अचो। हाय राम, हाय राम, पोइ मुंहिंजो छा थींदो? तोखे त हर ॻाल्हि में मज़ाक सुझंदी आहे। मां त पियो पचायां, ॿाहिरि वञण लाइ पैसा बि त घुरिजनि। तव्हां ई त चयव स्कॉलरशिप मिलंदी आहे। पर ॿिया बि त ख़र्च थियनि था।
हिकु आइडिया आहे। ॿुध- तुंहिंजो पप्पा चाहे त तव्हां छा था चवणु चाहियो? मूं थे चयो त तुंहिंजे पप्पा जे लाइ बि इहा फ़कुर जी ॻाल्हि थींदी न त संदसि नाती विलायती डिग्री पास करे ईंदो न। सो जेकॾहिं हू चाहे त मुंहिंजी मदद करे सघे थो। मतिलब त कुंवारे कम ते तव्हां सारे खां पैसे जी मदद था वठणु चाहियो? मदद छा जी थो घुरास? त हूअं बि शादीअ में ॾेती लेती त ॾींदो न। ॾेती लेती पर मङणे महिल त तव्हांजे माइटनि हा मां हणी त छोकिरे छोकिरी जी प्रीत ॾिसी बिना ॿोल जे रिश्तो जोड़नि था। अच्छा छोकिरीअ छोकिरे जो पाण में नी आहे, इनजो फ़ाइदो वठी ॾेती लेती बचाइण था चाहिनि। छा चयो जनाब? तुंहिंजी उन्हनि ॻाल्हियुनि सां मुंहिंजो मतिलबु सिद्ध कोन थो थिए। चइबो मॉडर्न सलीम जी मोहबत फ़क़ति पंहिंजो मतिलबु सिद्ध करण लाइ आहे। चओ कहिड़ो मतिलबु आहे तव्हांजो? मां चवां थो त तूं पंहिंजे पप्पा खे चईसि त मूंखे हींअर विलायत वञण लाइ 5 लाख रुपया ॾे, पोइ भले ई इहा रक़म ॾेती लेती में कटे वठे। अच्छा, जीअं सरकारी मुलाज़िमनि खे ज़रूरत महिल स्कूटर एडवांस या फेस्टिवल एडवांस मिलंदो आहे, तीअं तव्हांखे बि ॾेती लेती एडवांस में घुरिजे, ईअं? तूं मुंहिंजी ॻाल्हि खे मज़ाक में न उॾाए तूं बी सीरियस। सीरियस थियनि मुंहिंजा दुश्मन, मां छो थियां? ओहो, तूं सम्झी छो नथी रही? तूं सभु सम्झां थी, पर जनाब जेकॾहिं तव्हांखे ॾेती लेती रक़म रोक खपंदी हुई त पहिरीं छो न चयव? हाणे त मुंहिंजा माइट शादी जी तयारी पिया कनि त कॾहिं घोट राजा ईंदो ऐं मूंखे डोलीअ में विहारे वठी वेंदो। पर मूंखे विलायत वञणो ई आहे, तूं सम्झ। पर मूंखे इहो मंज़ूर न आहे। तन्हाईया में जीवन गुजरे, तन्हाईया में जीवन गुजरे, जीवन जी का माना नाय, जीवन जी का माना नाय। ई जीवन आहे धरतीलो, ई जीवन आहे धरतीलो, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो। हर को आए हित अकेलो, हर को आए हित अकेलो, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो। हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो। हर को आए हित अकेलो, हर को आए हित अकेलो, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो, तुंहिंजो जीवन दुख सुख जो मेलो। हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो वरी, हिकु दफ़ो। सोनू, प्रिंसिपल तुंहिंजो इंटरव्यू वठंदो,
याद अथी न सब कुछ? हाँ हाँ मम्मी याद है। सब सही से ॿुधाइजी हाँ प्रिंसिपल के? हाँ हाँ मम्मी। हिकु दफ़ो वरी, 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 हिकु दफ़ो वरी। गुड मॉर्निंग सर। Good morning, dear. Please sit down. थैंक यू सर। What is your name, dear? माई सेल्फ सोनू राजानी। रितिका, तू ये तुंहिंजी बेबी आहे? हाँ। Very lovely girl. Your father's name, dear? My father's name is Mukesh Rajani. Okay. Do you know any poem? Yes sir. हाँ। तो पोइ हिकिड़ी ॿुधाए। I wander lonely as a cloud that floats on high over vales and hills, vales and hills. When all at once I saw a crowd, a host of golden daffodils beside the lake, beneath the trees, fluttering and dancing in the breeze. Very good. तोखे का सिंधी में भी ईंदी हूंदी? हाँ। तो ॿुधाए भला। पैसो लदम पटन ता पैसे वरतम घाव, घाव ॾिनम गांइ खे, गांइ ॾिनो खीर, खीर ॾिनो अम्मा खे, अम्मा ॾिनो लोलो, लोलो ॾिनम कांव खे, कांव ॾिनो खंब, खंब ॾिनो राजा खे, राजा ॾिनी घोड़ी, चढ़ी घुम चंदन फटाको, जीए मुंहिंजो काको, काको वेठो माड़ीअ ते, गुल हणास ॾाड़ीअ ते, काकी वेठी मूड़े ते, गुल हणास जूड़े ते। Very nice, very nice. हाँ वठ टॉफी। मम्मी मां वठां? मम्मीअ ॾे छो थी वियासीं? तोखे टॉफी वणंदी आहे न? खण खण। हाँ वठ वठ। थैंक यू अंकल। अंकल न पुट सर चओ। थैंक यू सर। ये मूंखे अंकल भी चई सघे थी। भला हिन जो पप्पा असां त इंटरव्यू जे लाइ मां पीउ ॿिन्हिनि खे घुरायो हो। He is no more. ओह आई एम सॉरी, मूंखे ख़बर कान हुई। हकीकत में पंहिंजी मुलाक़ात काफ़ी अरसे बैदि थी रही आहे। हाँ। मां सम्झा थो अटकल 10 वरनि बैदि। तुंहिंजे मिस्टर खे छा थियो हो जो भरी जवानी में ही? एक्सीडेंट। माय गॉड, घणो अरसो थियो हिन ॻाल्हि खे? 7 साल अॻु में। 7 साल अॻु में? पर तुंहिंजी किकी त न मस्त 7 सालनि जी आहे। हीअ अभागी हिननि जे एक्सीडेंट जे 6 महीननि बैदि ॼाई हुई। अभागी छो थी चईंसि? जेकी पीउ जे प्यार खां महरूम रहिजी वञे तंहिं लाइ ॿियो छा चइजे। हिन वक़्तु भला घर में केरु केरु आहिनि? ही बालक ऐं आऊं ॿियो अल्लाह जो नाम। ऐं आमदनी जो वसीलो? मूंखे हिननि जे बदिरां कंपनीअ वारनि नौकरीअ ते रखियो आहे। कंपनी वारनि ॿियो कुझु बि त ॾिनो हूंदनि न? हाँ, 7 लख फिक्स डिपॉजिट में रखाए छॾियमि। तूं नौकरीअ ते वञी त पुठियां ई ॿार?
भाउ वटि छॾे वेंदी आहियां। अड़े हा, तुंहिंजो भाउ धर्मो यादि आयो, छा कंदो आहे? सरकारी नौकरीअ में आहे। तुंहिंजी सोनो खे स्कूल में एडमिशन ॾियांसि थो, ईंदड़ सूमर खां स्कूल में मोकिलजांइसि। थैंक यू वेरी मच। तोखे शुक्राना मञण जी ज़रूरत आहे छा? बिना डोनेशन तव्हां मुंहिंजे ॿार खे दाख़िला ॾिनी आहे, उन लाइ शुक्राना। ओके, मिलंदी रहिजांइ। ॿार खे तव्हांजे स्कूल में दाख़िल करायो अथमि, माइट जी हैसियत में वक़्तु ब वक़्तु अचणो ई पवंदो। उन ख्याल खे नथो चवां रितू। मुंहिंजो पूरो नालो रितू एम राजाणी आहे। पर मां त तोखे साॻी रितू ई चवंदसि। कंहिं बि औरत खे संदसि शख्सी मुंहिंजो मतिलबु आहे त नंढे नाले सां सॾु करण जो अधिकार सिर्फ़ु वेझे माइट या मिस्टर खे ई हूंदो आहे। ओ, तूं बि मूंखे अॻे वांगुरु जयेश चई सघीं थी। हुनजी का बि ज़रूरत न आहे। थैंक यू वंस अगेन। टीचर मूंखे गुड ॾिनी आहे। दे मूंखे नोटबुक ॾिसां। अरे वाह, वेरी गुड। तूं त ॾाढी होशियार थी वई आहीं। मम्मी, तोखे ख़बर अथई अॼु मूंसां गॾु केरु आयो आहे? केरु आयो आहे? गैस कर। ॿुधाए न ॿुधाए, केरु आयो आहे? अरे तव्हां अचो अचो, अंदर अचो। मूंखे अंदर अचण जी इजाज़त आहे? हा हा, अचो अचो, वेलकम वेलकम। What a nice home. तू त साॻी ओड़ी जी ओड़ी रितू आई। तव्हां बदिलजी विया आहियो। मां बदिलजी वियो आहियां? कीअं? मूछे हो तो नथुलाल जैसी, वरना ना हो। तूं चओ त कढाए छॾां? न, ग्रेट पर्सनैलिटी। अच्छा अच्छा, तव्हां भाई सोनू सां ॻाल्हियूं करियो, मां चांहि थी ठाहे अचां।
ड्राइंग ॾेखारियां? हाँ हाँ ॾेखार। ॾिसो ॾिसो त मां कहिड़ी सुठी ड्राइंग कंदी आहियां। ॾिसो टीचर मूंखे वेरी गुड ॾिनो आहे। अरे वाह, तू तो ॾाढी होशियार थी लॻी। तोखे ॿियो छा छा ईंदो अथई? सर, ऐं मां सिंधी सदाबहार ट्रस्ट में संगीत सिखण वेंदी आहियां। अरे वाह, वेरी गुड। कुछ ॿुधाए सघंदी? पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान, अल्लाह रही वञ रात बंबोर में, अल्लाह रही वञ रात बंबोर में, पेरे पवंदी मां चवंदी, उठत आरिय ॼाम जा, 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 वागू वठंदी सान चवंदी सान, वागू वठंदी सान चवंदी सान, अल्लाह रही वञ रात बंबोर में, अल्लाह रही वञ रात बंबोर में, पेरे पवंदी मां चवंदी। बस बस, हाणे वधीक बोर न करीं हिननि खे। मां ऐं बोर? न न, मां त जाम ख़ुशि पियो थियां। शाह लतीफ़ जो कलाम ॿुधी हिन जे मुंहुं मां त ॾाढो ख़ुशि थी वियो आहियां। वेरी नाइस गर्ल, जाम सुठो थी ॻाईं, वेरी गुड। तव्हांजा ॿार बि त अहिड़ा हरकती हूंदा? मुंहिंजा ॿार? छो? मुंहिंजा ॿार? सोनू, तूं अंदर वञी कपिड़ा मटे अच। हाँ सोनू, ये भी खणी वञ। हाँ वठो, पी चांहि त पियो। थैंक यू। तव्हां छा पे चयो? तव्हांजा ॿार? मुंहिंजा ॿार पाण त न शादी कान कई आहे। छो? सवाइ हिक सां ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे। वाह 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 वाह, छा त शाइरी आहे। शाइरी न, हक़ीक़त भी आहे। इहे सभु चवण लाइ महज़ ॻाल्हियूं ई आहिनि। यादि अथई तो हिकु दफ़ो चयो हुई त जे अनारकलीअ जे बदिरां सलीम खे जीअरो दफ़नाए वञे हा त अनारकली सॼी ज़िंदगी जोगियाणी बणिजी गुज़ारे हा। हाणे त विश्वास ईंदो हूंदई त मर्द बि कंहिंजी यादि में सॼी उमिरि। पोइ भला घर जी केरु करे? अम्मा? अमण ऐं अबो ॿई सांसे सखा थी चुका आहिनि। ओह, आई एम सॉरी। मम्मी मम्मी, मां रांदि करण वञां? हाँ वञ। बाय सर। बाय। वठ, तोखे जन्म ॾींहं जो लख लख वाधायूं। मूंखे जन्म जे ॾींहं जो मुबारक हो? जन्म जो ॾींहुं मुंहिंजो? हाँ यादि आयमि, अॼु मुंहिंजो बि जन्म ॾींहुं आहे। छा मतलब? मुंहिंजी सोनू बि अॼोके ॾींहं ते ई ॼाई हुई। मूंखे ख़बर हुजे हा त मां हुन लाइ चॉकलेट वठी अचां। वेल, तोखे जन्म ॾींहं जूं बिटियूं वाधायूं। मैनी मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। महिरबानी, मूंखे त मुंहिंजो जन्म ॾींहुं यादि बि कोन्हे। तव्हांखे कीअं यादि आयो? पाण विछड़िया हुआसीं, विसरिया थोड़ी हुआसीं।
मूंखे लॻे थो शायदि भॻवानु मूंखे हिन लाइ ई कुंवारो रखियो आहे त पाण ॿिन्हिनि खे हाणे शादी करणी घुरिजे। रितिका, तोखां बिछड़ बैदि अॼु मां पहिरियों दफ़ो ख़ुशि थियो आहियां। ईअं नथो थी सघे त पाण बाक़ी जो जीवन बि हसी खुशी गुज़ारियूं। छा मतलब? पाण ॿिन्हिनि जी राहूं जेके अलॻि थी वियूं हुयूं वरी मिली वञनि त? ही छा पिया चओ? पंहिंजो सॼो जीवन सुठी तरह गुज़री वेंदो। जीवन जो बाक़ी सफ़र सुठी तरह तय थी वेंदो। जीवन सफ़र? हिकु मान मर्तबे वारो प्रिंसिपल जीअं ते शादी बि कान कई आहे, तंहिंजो जीवन सफ़र हिकु विधवा सां? होश में त आयो न? मां तोखे हासिल करण लाइ हर का कुर्बानी ॾियण लाइ तयार आहियां। ईअं शांत रही तूं मुंहिंजी बेताबी न वधाए। हा चओ या न? मूंखे सोचण लाइ थोरो वक़्तु खपे। ठीकु आहे, मां तुंहिंजो सुभाणे होटल में इंतज़ारु कंदुसि। आई एम सो हैप्पी तू अची वही है। वे वे ओ रितु तो खबर ना है मैं आज कितना खुश आया तो मुझे गाल मनी उन मैं जाम खुश आया मुझे ॾाढी खुशी थी है तू आज आई आई था
छा? हाणे भला छाहे तू छा सोचे? हिकु बेवा औरत खे जीवन जो सहारो ॾेई रहिया आहियो, हिन खां वधीक ॿियो छा खपे? ओ रितु, आई एम सो हैप्पी, आई एम सो हैप्पी। तू अकेली आहीं? सोनू किथे आहे? उहा भाउ ऐं भाभी सां गॾु मेले में वई आहे। लॻे तो मामी ऐं मामे सां सुठी हीरी मीरी वई आहे। भाउ ऐं भाभीअ खे पंहिंजी औलाद कोन आहे, इन करे सोनू में साह अथनि। इहा त अन्याय थी सुठी ॻाल्हि चए बि। पहिरीं ॿुधाए छा खाईंदी, वेज के नॉन वेज? हूअं त नॉन वेज खाइण ते दिलि हुई, पर वेज ई हलंदो। ठीकु आहे, मां हींअर ऑर्डर ॾेई अचां थो। छा पिया चवणु चाहियो? इहो ई त तुंहिंजे भाउ ऐं भाभीअ खे औलाद कोन अथनि, हिन करे सोनूअ में साह अथनि। हा, पर तव्हां लाइ कीअं ॻाल्हि सुठी चइबी? मां चाहियां थो त पाण ॿई गॾु जीवन गुज़ारियूं ऐं पाण ॿिन्हिनि जे विच में ॿियो को बि न हुजे। तुंहिंजा भाउ ऐं भाॼाई जेके औलाद जे सुख खां वांझियल आहिनि, उहे बि ख़ुशि थी वेंदा, पाण बि ख़ुशि। पर मां पंहिंजे जिगर जे टुकर खे पाण खां कीअं धार करियां? मां चाहियां थो त तुंहिंजे अॻे पतीअ जी का बि निशानी पाण ॿिन्हिनि जे विच में दीवार बणिजी न पवे। जे सोनू तोसां हरदम गॾु हूंदी त तोखे पंहिंजे अॻे पतीअ सां गॾु घारियल सभई यादगिरियूं यादि पई ईंदियूं। तंहिंजी माना असांजे सुख ख़ातिर सदके जी बली थिए बालक। एतिरी भावुक न थी रितू, तुंहिंजी सोनूअ खे भाउ भाॼाई पंहिंजे औलाद वांगुरु पालींदा। ऐं हूअं बि तूं सोनूअ खे नौकिरी महिल उन्हनि वटि ई छॾे वेंदी आहीं ऐं हू बि साणस हिरी मिरी वई आहे। रितु, रोटी अची वई है, शुरू कर। हे दिस तुंहिंजे लाइ छा वठी आयो आहियां। अच्छा, छा आंदो अथव दबलीअ में? जरा खोलियो त। तुंहिंजे लाइ हीरनि जी मुंडी वठी आयो आहियां। छाजे लाइ आंदी अथव? तुंहिंजे लाइ वठी रखी हुअमि जॾहिं पाण मंगियल हुआसीं। सोचियो हुअमि शादीअ जी पहिरीं राति तोखे पाईंदुसि, पर पोइ किसो ई बिगड़ी वियो। हाणे छो आंदी अथव? शादीअ जी राति पाइजो न। पर मां त हींअर ई पाईंदुमि, शादी राति बि। तूं एतिरो सोची छो पई थी? रोटी खण। तव्हांजी ॻाल्हि ते गौर पई करियां त अॻे पती जी का बि निशानियूं या यादगिरियूं खणी मां तव्हां वटि न अचां। छा मां ग़लति चयो? ग़लति त कोन चयव, पर हिकु करे त ठीकु ई आहे।
भाउ ऐं भाभीअ खे रहण जी काफ़ी तंग आहे, सो तव्हां सां शादी करण बैदि एक्चुअली मां सोचां पई त मुंहिंजे जेके पति जी निशानियूं आहिनि, मिल्कियत आहे, FDR आहे 7 लाख जी, उहो सभु मां मुंहिंजे भाउ भाॼी खे ॾेई अचां। ही छा पई चई रितू? तव्हांजी ॻाल्हि ते वीचार करे रही आहियां। हा, पर रहण जी जाइ ऐं भाउ खे? हा। पोइ पाण किथे रहंदासीं? शादीअ खां पोइ तव्हां सां गॾु। हा, पर अहिड़ी आलीशान जाइ ऐं भाउ खे? हा साईं, इहा जाइ बि त सोनू जे पप्पा जी आहे। हा, पर इहा जाइ त हाणे थी त तुंहिंजी न, हुन ते तुंहिंजे भाउ जो छा हक़? तंहिंखां सवाइ भाउ थोड़ी ई खणंदो जाइ तोड़ी रक़म। इहे सोनू जे पप्पा जा ई मिलिया हुअमि, तिन जी वारिस त सोनू ई आहे। भाउ त सिर्फ़ु ट्रस्टी थी रहंदो जेसीं मुंहिंजी सोनू वॾी थिए। पर तूं पंहिंजे हथ सां पैसो ऐं जायदाद छो थी कढी? तव्हां ई त चयो हो त अॻे पति जी का बि निशानी यादगिरियूं पंहिंजे नए जीवन में दीवार न बणजणु घुरिजे। अड़े, पर तूं समझी छो नथी? मां सभु सम्झा थी मिस्टर जयेश। तूं मूंखे ग़लति समझी रही आहे रितू। रितू न, मिस रितू राजाणी चओ। पर ही हीरन जी अंगूठी त? हीअ मुंडी तव्हांखे शादी जी पहिरीं राति कमु ईंदव। मतलब जी है दुनिया सारी, मतलब जी है दुनिया सारी, इतना कोई संगी साथी, इतना कोई संगी साथी। ये जीवन आहे जमेलो, ही जीवन आहे जमेलो, तुझो जीवन दुख सुख जो मेलो, तुझो जीवन दुख सुख जो मेलो। हिक दफ़ो वरी, हिक दफ़ो वरी, हिक दफ़ो वरी, हिक दफ़ो वरी।